ऐमन अल ज़वाहिरी ते हमले लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमाल थियण जो सवाल ही पैदा नथो थिए। पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार जो चवणु आहे त परदेही वज़ारत जी वज़ाहत खां पोइ इन ते बयान ॾियण जो को जवाज़ न आहे। परदेही वज़ारत इन मामले ते तफ़सील सां जवाब ॾेई चुकी आहे। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त अहिड़नि मामलनि ते क़यास आराइन खां पासो कयो वञे। पाक फ़ौज पारां लसबेला हेलीकॉप्टर हादसे बाबति सोशल मीडिया ते नाकारी मुहिम हलाइण ते ॾुख ऐं कावड़ जो इज़हार। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो त ॾुख ऐं तकलीफ़ जी घड़ी में समूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु रही। कुझु बेहिस हल्कनि नाकारी मुहिम हलाए शहीदनि जे ख़ानदाननि जी दिल आज़ारी कई। अहिड़े अमल ते शहीदनि जे वारसनि ऐं पाक फ़ौज में ॾुख कावड़ ऐं बेचैनी पखिड़ियल आहे। बेहिस हल्कनि जा अहिड़ा बेहिस रवैया ऐं अमल बर्दाश्त न करण जोगा ऐं मुज़म्मत जोगा आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त लेफ्टिनेंट जनरल सरफराज़ अली फ्लड रिलीफ जी निगरानी करे रहियो हो। ख़राब मौसम सबबि हेलीकॉप्टर जो हादसो पेश आयो ऐं ऑफिसर शहीद थिया। सोशल मीडिया ते हादसे खां फ़ौरन पोइ नाकारी प्रोपागेंडा शुरू कई वई। बेहिसी वारनि अहिड़नि रवैयनि खे हर सतह ते निंदणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां मुत्तहिदा अरब इमारात जे सदर जो फ़ोन ते राब्तो। सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नाहयान पारां लसबेले में पाक फ़ौज जे हेलीकॉप्टर सां पेश आयल हादसे ते ॾुख जो इज़हार। शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नाहयान हादसे में थियल जानी नुक़सान ते आर्मी चीफ सां ताज़ियत बि कई।